विवाद अस्सलाम वालेकुम सेंटर तो सका हूं या आजाद दाल से गाल बोल करना सी निसार अहमद खोड़ो वही सिंध असेंबली स्पीकर अवैस कादर शाह विच में जेका इख्तिलाफ है चोट चढ़ी विया है मुख्य कारण जेका है वो पब्लिक अकाउंट्स कमेटी सिंध असेंबली जेका है वो निसार अहमद खोड़ो पारां 20 महीननि में जेका है वो 26 अरब रुपया मुख्तलिफ बेज़ाब्तिगी जेका है इदारनि कयूं करप्शन कई उन मां जेका उगाड़ी करे जेका हुकूमत जे खजाने में जमा कराया उनका पोइ जेका निसार अहमद खोड़ो पीएससी जे जेके एंड सेक्रेटरी है उनजा जेके अमलदार आहिनि उन्हनि खे एजाज़त ॾियण लाइ जेका आहे वज़ीर आला सिंध सईद मुराद अली शाह खे ख़त लिखियो उन खां पोइ सईद मुराद अली शाह फिनांस खाते खे सिफारिश कई त जेका हिननि खे एजाज़ियत ॾिनो वञे ऐं उन खां पोइ जेका आहे फाइनेंस खाते पारां सेक्रेटरी जेका पीएससी मोहम्मद खान रिंद है उनके जेका है वो उन्हनि खां तफ़सील जेका तलब कया उन खां पोइ जेका आहे उहो सिंध असेंबली जे स्पीकर अवैस कादर शाह पारां जेका आहे उहो उनखे नोटिसूं माणियूं सेक्रेटरी जेके पीएससी मोहम्मद खान रिंद खे नोटिसूं माणियूं त तव्हां जेका आहे उहो फिनांस खाते खां जेका तफ़सील छो ॾिना आहिनि उन हवाले सां उन खां पोइ जेका आहे निसार अहमद खोड़े पारां जेका उहो अवैस कादर शाह खे जेका आहे उहो तफ़सीली जेको ख़त लिखियो त इहे जेका तव्हां जेको नोटिस जेको मोकिलियो सेक्रेटरी पीएससी खे वापसी वठो उन खां पोइ जेका उहो नोटिस त वापसी न वरितो हुयो पर उन जेका उन खां पोइ जेका आहे पीएससी जे सेक्रेटरी आहे उनखे जेका आहे उहो पंहिंजे उहिदे तां हटाए करे उते उन जी जॻह ते मियां हसन शाह खे जेका आहे उहो सेक्रेटरी पीएससी मुक़ररु कयो आहे ऐं निसार अहमद खोड़ो पारां जेका उनखे सेक्रेटरी जेका आहे उहो मञण खां इनकार करे छॾियो आहे ऐं क़बूल करण खां इनकार कयो आहे उन खां पोइ हाणे जेका आहे मामिलो हिन जो गंभीर थी वञे सोशल मीडिया ऐं मीडिया ते बि जेका छाइंजी वियो आहे ऐं उन खां पोइ जेका ज़रियनि खां मालूम थियो आहे त जेका स्पीकर अवैस कादर शाह सिंध असेंबली उन पारां जेका आहे उहो पब्लिक अकाउंट्स कमेटी जी चेयरमैनशिप है उहो निसार खोड़े खां खसण जी जेका आहिनि उहो कोशिशूं शुरू करे छॾियूं आहिनि ऐं अवैस कादर शाह जेका सिंध हुकूमत सिंध काबीना वज़ीर आला सिंध खे जेका आहे उहो हिकिड़ो ख़त लिखियो आहे या उहो वर्बली तौर जेका आहे उहो हिदायतूं कयूं तजवीज़ूं पेश कयूं त जेका ई पीएससी पब्लिक अकाउंट्स कमेटी जी चेयरमैनशिप जेका आहे उहो जेका केपीके जी जेका असेंबली वांगुरु जेका आहे उहो तरमीम करे उहो सिंध जी जेका आहे पब्लिक अकाउंट्स कमेटी जी जेका आहे उहो चेयरमैनशिप आहे उहो स्पीकर जे हवाले कई वञे ऐं तरमीम करे स्पीकर जे हवाले कई वञे त जीअं जेका तरमीम जेका ॿई थी सघे थी केपीके जी जेका आहे ऐं सिंध असेंबली जी साॻी जेके तर्ज़ उहा जोड़जक कई वञे ऐं उन खां पोइ जेका हाणे निसार अहमद खोड़ो जी जेका पब्लिक अकाउंट्स कमेटी जी चेयरमैनशिप आहे उहो जेका ख़तरे में हाणे ॾिठो वञे त वज़ीर आला सिंध जेका उहो कंहिंसां गॾु बीहे थो ऐं हीउ जेको मामिलो आहे उहो मामिलो जेका आहे कुझु ॾींहं अॻु में पब्लिक अकाउंट्स कमेटी जेका इजलास थियो हुन में मुख़्तलिफ़ जेके कंपनियूं ब्लैक लिस्ट करार ॾिनियूं ऐं हुन में जेका आहे एनर्जी डिपार्टमेंट ॿिया जेके हुआ ऐं उनखां अलावा जेके मुख़्तलिफ़ एनजीओ हुयूं ऐं ज़रिया जेके असांजा ॿुधाइनि था त जेका मामिलो सॼो उतां खां उथियो आहे अवैस कादर शाह निसार अहमद खोड़ो में जेके इख़्तिलाफ़ आहिनि उतां खां शुरू थिया आहिनि हाणे ॾिठो वञे त हीउ इख़्तिलाफ़ किथे दंग कंदा छा निसार अहमद खोड़ो पंहिंजी चेयरमैनशिप विञाईंदो या अवैस कादर शाह खे जेका आहे जवाब मिलंदो हाणे वज़ीर आला सिंध सईद मुराद अली शाह या पीपल्स पार्टी जी जेका आहे आला क़यादत उहो कंहिंसां गॾु बीहे थी।